Sindu eng. English to Sindhi, Unit number 2. In this unit, we would learn the usage of countable nouns, uncountable nouns, and singular and plurals, and how the singular and plurals are formed. In unit में असां सिखंदासीं countable noun, uncountable noun ऐं singular plural ऐं singular plural जो इस्तेमालु ऐं singular plural ठहनि कीअं था। Countable nouns, uncountable nouns. Countable nouns अहिड़ा नाउन जेके असां ॻणे सघूं। हर उहा शइ जेका असां ॻणे सघूं था उहा काउंटेबल नाउन में शुमार थिए थी, जीअं बुक्स, पेन्स, पेंसिल्स, डेस्क्स, गर्ल्स, बॉयज़। हर उहा शइ जेका असां ॻणे सघूं था उहा असां काउंटेबल नाउन में शुमार कंदासीं। अनकाउंटेबल नाउन अहिड़ा नाउन जेके असां नथा ॻणे सघूं। हर उहा शइ जेका असां नथा ॻणे सघूं, मिसाल तौरु जीअं खीर, ऑयल, शुगर वग़ैरह अहिड़ियूं शयूं जेके असां नथा ॻणे सघूं, जीअं माखी, खंड, वारी जा ज़रात, मिटी जा ज़रात, दूंहों। हर उहा शइ जेका असां ॻणे नथा सघूं उहा असां अनकाउंटेबल नाउन में शुमार कंदासीं। अनकाउंटेबल थिंग्स उहे कहिड़ियूं शयूं जेके असां नथा ॻणे सघूं, हिन चैप्टर में असां तफ़सील सां ॾिसंदासीं। We cannot count the uncountable things, but we can measure them in quantity. असां अनकाउंटेबल शयुनि खे ॻणे नथा सघूं पर उन्हनि खे मापे ज़रूरु सघूं था। We cannot count honey in numbers, but we can measure it as 1 spoon, 2 spoon, 3 spoon, 1 bottle, 2 bottle, etc. असां माखी खे ॻणे नथा सघूं पर उन खे मापे ज़रूरु सघूं था, जीअं 1 चमचो, 2 चमचा, 1 बोतल, 2 बोतल, 1 वटी, 2 वटी, अहिड़ी तरह। We cannot count milk in numbers, but we can measure it as 1 glass of milk, 2 glass of milk, 1 bottle of milk, 2 bottles of milk, half liter of milk. असां खीर खे ॻणे नथा सघूं पर उन खे मापे ज़रूरु सघूं था, जीअं 1 गिलास खीर जो, 2 गिलास, 1 बोतल, अधु लीटर, 2 लीटर वग़ैरह। We cannot count water in numbers, but we can measure it as 1 glass of water, 2 glass of water, 2 bottles of water, etc. असां पाणी खे ॻणे नथा सघूं पर उन खे मापे ज़रूरु सघूं था, जीअं 1 गिलास, 2 गिलास, लीटर, अधु लीटर, पा वग़ैरह। काउंटेबल नाउन्स अहिड़ा नाउन जेके असां ॻणे सघूं था। All things that we can count in numbers are countable nouns. हर उहा शइ जेका असां नंबरनि में ॻणे सघूं उहे काउंटेबल नाउन आहिनि। Countable nouns are divided into 2 categories. काउंटेबल नाउन खे 2 हिसनि में तक़सीम कयो वियो आहे, हिकु सिंगुलर माना वाहिद, प्लूरल माना जमा। सिंगुलर एंड प्लूरल, वाहिद ऐं जमा। सिंगुलर मतिलबु हिकु, अकेलो, कंहिं बि हिकु शइ खे असां सिंगुलर छॾींदासीं। प्लूरल माना हिक खां वधीक, का बि शइ जंहिंजो तइदाद हिक खां वधीक हुजे, जीअं 2 हुजनि, 3 हुजनि, 4 हुजनि, 5 हुजनि, या खणी लातइदाद हुजनि पर ॻणण जे क़ाबिल हुजनि, उन्हनि खे असां प्लूरल चवंदासीं। जीअं सिंगुलर हिकु सूफ़, प्लूरल में हिक खां वधीक सूफ़, जीअं सूफ़ असां ॻणे सघूं था 1, 2, 3, इहे काउंटेबल आहिनि। एन ऑरेंज, हिकु नारंगी, मोर देन 1 oranges, 3 oranges, नारंगियूं असां ॻणे सघूं था, इहे प्लूरल आहिनि, इहे काउंटेबल नाउन आहिनि। अब बुक, हिकु किताब, मोर देन 1 books, बुक असां ॻणे सघूं था, इहे प्लूरल आहिनि, जीअं असां बुक ॻणे सघूं था 1, 2, 3, 4 वग़ैरह, जेतिरो बि तइदाद हुजे असां ॻणे सघूं था। We use a or n with singular. असां सिंगुलर सां हमेशह a या n जो इस्तेमालु ज़रूरु कंदा आहियूं। a या n हिक खे ज़ाहिर करे थी। जे अगरि वाविल आहे त उन सां असां एन जो इस्तेमालु कंदासीं, जे कॉन्सोनेंट आहे त उन सां असां ए जो इस्तेमालु कंदासीं। जहिड़ी तरह एप्पल हिकु वाविल आहे, असां उन सां एन एप्पल इस्तेमालु कयोसीं। ऑरेंज हिकु वाविल आहे, उन सां असां एन ऑरेंज इस्तेमालु कयोसीं। बुक हिकु कॉन्सोनेंट आहे, उन सां असां ए जो इस्तेमालु कयोसीं। कैट सी कॉन्सोनेंट आहे, उन सां असां ए जो इस्तेमालु कयोसीं। डॉग कॉन्सोनेंट आहे, उन सां असां ए जो इस्तेमालु कयोसीं।
वी एड एस आर ई एस आफ्टर प्लूरल ऐं प्लूरल में असां हमेशह आख़िर में एस या ई एस शामिल कंदा आहियूं। जीअं एप्पल्स हिक खां वधीक सूफ़ घणा आहिनि इन सां एस शामिल कयोसीं। ओरेंजिस हिक खां वधीक नारंगियूं असां एस शामिल कयोसीं। बुक्स हिक खां वधीक किताब असां एस शामिल कयोसीं। हाउ वी मेक सिंगुलर एंड प्लूरल असां सिंगुलर ऐं प्लूरल कीअं ठाहे सघूं था या कीअं ठही सघनि था। वी मेक प्लूरल ऑफ काउंटेबल नाउन्स हमेशह प्लूरल काउंटेबल नाउन जो थींदो आहे। अनकाउंटेबल नाउन जो कॾहिं बि प्लूरल असां नथा ठाहे सघूं। जीअं बुक्स पेंसिल्स पेन्स बॉक्सिस वग़ैरह हर उहा शइ जेका असां ॻणे सघूं था। असां किताब ॻणे सघूं था। जीअं अॻियां असां ॾिसूं था त 4 किताब आहिनि। असां पेंसिलूं ॻणे सघूं था पेनूं ॻणे सघूं था बॉक्सिस ॻणे सघूं था। वी कैन नॉट मेक प्लूरल ऑफ अनकाउंटेबल नाउन्स असां अनकाउंटेबल नाउन जो कॾहिं प्लूरल नथा ठाहे सघूं छो जो असां अनकाउंटेबल शइ खे ॻणे नथा सघूं। जीअं मिल्क हनी वाटर ईटीसी जीअं खीर असां नथा ॻणे सघूं केतिरा मालिक्यूल्स आहिनि केतिरा ड्रॉप्स आहिनि असां नथा ॻणे सघूं। हनी मक्खी खे असां नथा ॻणे सघूं। वाटर पाणी जा केतिरा ई फुड़ा आहिनि असां नथा ॻणे सघूं। मेकिंग ऑफ प्लूरल जमा जो ठहिणु प्लूरल असां कीअं ठाहींदासीं। The plural is generally formed by adding s to the singular अक्सर करे आम तौर ते प्लूरल सिंगुलर जे आख़िर में असां s शामिल करे ठाहींदा आहियूं। जीअं बुआए असां s शामिल कयोसीं बुआइज़ हिक खां वधीक छोकिरा। पेन असां s शामिल कयोसीं पेन्स हिक खां वधीक पेनूं। गर्ल असां s शामिल कयोसीं गर्ल्स हिक खां वधीक छोकिरियूं। बुक असां s शामिल कयोसीं बुक्स। Number 2 words ending in o x ch sh in last s es अहिड़ा लफ़्ज़ जेके o x ch या sh ते ख़तमु थियनि उन्हनि जे आख़िर में असां es लॻाईंदासीं। जीअं सिंगुलर ब्रुश असां es शामिल कयोसीं ब्रुशिस हिक खां वधीक ब्रुश। पोटैटो es शामिल कयोसीं पोटैटोज़। नेगरो es शामिल कयोसीं नेग्रोज़। ब्रांच es शामिल कयोसीं ब्रांचिस। हीरो es शामिल कयोसीं हीरोज़। डिश es शामिल कयोसीं डिशिज़। बॉक्स es शामिल कयोसीं बॉक्सिस। बुफ़ैलो ex शामिल कयोसीं बुफ़ैलोज़। बुफ़ेलो माना में बुफ़ेलोज़ माना हिक खां वधीक मेंयूं। Number 3 words ending in y preceded by consonants are formed by changing y into I and add es in last अहिड़ा लफ़्ज़ जेके y ते ख़तमु थियनि जेके कॉन्सोनेंट बैदि y ते ख़तमु थियनि उन जो असां y खे कटे I में तब्दील कंदासीं ऐं उन जी आख़िर में es शामिल कंदासीं। जीअं बेबी असां y खे कटे I चेंज कयोसीं ऐं es शामिल कयोसीं बेबीज़। आर्मी y चेंज करे I में es शामिल कयोसीं आर्मीज़। लेडी y चेंज करे I में es शामिल कयोसीं लेडीज़। स्टोरी y चेंज कयोसीं es शामिल कयोसीं स्टोरीज़। सिटी y चेंज करे es शामिल कयोसीं सिटीज़। पोनी y चेंज करे es शामिल कयोसीं पोनीज़। प्रैक्टिस टेस्ट अचो त हिकु मुख़्तसिर टेस्ट कयूं जेको असां सिखियो आहे उन जी टेस्ट वठंदासीं। यूज़ ए आर एन वेयर सुइटेबल ए ऐं एन जो इस्तेमालु कयो जिथे मुनासिबु हुजे। बुक्स ऐं बॉयज़ इहे ॿई प्लूरल आहिनि ऐं प्लूरल सां असां पढ़ी आया आहियूं त ए या एन शामिल नथा करे सघूं। प्लूरल सां असां आर्टिकल नथा लॻाए सघूं ए या एन नथा लॻाए सघूं इन जे करे इहे ब्लैंक ई हूंदा। बाक़ी ऑरेंज पेन बॉक्स गर्ल एग इन सां सुइटेबल ए या एन जिथे मुनासिबु हुजे तव्हां शामिल करे सघो था। अचो त हाणे आंसर जी तरफ़ हलूं था। ऑरेंज एन ऑरेंज ओ हिकु वावल साउंड आहे असां एन जो शामिल कयोसीं। पेन
पी कॉन्सोनेंट साउंड आहे असां ए लॻाईसीं। बॉक्स बी कॉन्सोनेंट साउंड आहे असां ए शामिल कईसीं। गर्ल कॉन्सोनेंट साउंड आहे असां ए शामिल कईसीं। एग ई वावल साउंड आहे असां एन लॻायोसीं। मेक प्लूरल ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, हेठियनि लफ़्ज़नि जा प्लूरल ठाहियो। असां पढ़ी आया आहियूं जेके ओ सी एच एस एच एक्स ते ख़तमु थियनि, असां उन जे बाद में ई एस लॻाईंदासीं। अचो त आंसर्स जी तरफ़ हलूं था। पेंसिल असां एस शामिल कयोसीं, पेंसिल्स। मैंगो ओ ते ख़ातमु आहे, असां ई एस शामिल कयोसीं, मैंगोज़। बॉक्स एक्स ते ख़तमु आहे, असां ई एस शामिल कयोसीं, बॉक्सिस। मैच सी एच ते ख़तमु आहे, असां ई एस शामिल कयोसीं, मैच। ऑरेंज असां एस शामिल कयोसीं, ऑरेंजिस। मिल्क ऑयल वाटर साल्ट शुगर जी असां मथे पढ़ी आया आहियूं त इहे अनकाउंटेबल नाउन आहिनि ऐं अनकाउंटेबल नाउन जो प्लूरल असां नथा ठाहे सघूं। अनकाउंटेबल नाउन्स वी कैन नॉट मेक इट्स प्लूरल, असां अनकाउंटेबल नाउन जो कॾहिं बि प्लूरल नथा ठाहे सघूं। Thank you for watching my channel. Press the subscribe button to never miss an update.